नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे घोटकी की खबर ॾिना त अॻूणे चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी सैयद असगर अली शाह जी हाई कोर्ट सखर पटिशन रद्द करे छॾी। पटिशन रद्द थियण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो पीपल्स सेक्रेटरी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हक़ सच जो फ़ैसिलो अची वियो। वर्कर्स ऐं जियालनि खे मुबारकूं हुजनि। इंशाअल्लाह हाणे म्यूनिसिपल चेयरमैन सैयद नादिर अली शाह जिलानी ऐं CMO सैयद नादिर शाह अमरोटी घोटकी के खूबसूरत बणाए शहर के तबाह करण वारो पीपल्स पार्टी मथां लॻल दाग ख़त्म थी वेंदो। इन मौक़े ते PP सिटी घोटकी सदर अब्दुल मजीद लाखो PP घोटकी जा वर्कर ऐं जियाला पिणु मौजूदु। आख़िर में पटिशन रद्द थियण जी ख़ुशी में वर्करनि खे मिठाइयूं पिणु खाराई वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।